ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकु सिंधीअ जो नंढो जनरल स्टोर हो, नंढो दुकानु, बाकड़ो टाइप। हुनजे रोड जे साम्हूं हिकिड़ो वॾो डिपार्टमेंट स्टोर थो खुले। हुते बोर्ड लॻल हो डिपार्टमेंट स्टोर जे ॿाहिरां, सचो घी 500 रुपया अधु किलो। सिंधीअ खे मस्ती थी लॻे, वो ॿिए ॾींहुं बोर्ड थो लॻाए छॾे पंहिंजे दुकान जे ॿाहिरां, सचो घी 450 रुपया अधु किलो। वरी डिपार्टमेंट स्टोर पढ़े थो, वरी हू थो लिखे 400 रुपया अधु किलो, हीअ थो लिखाए 350 रुपया अधु किलो, वरी हू थो लिखाए 300 रुपया अधु किलो, हीअ थो लिखाए 250 रुपया अधु किलो। हिकिड़ो ॿियो माण्हू जेको हुते ईंदो वेंदो, उहो सभु पढ़े थो, अची न सिंधीअ खे चई थो, यार तूं चरियो वई, तूं हुन सां पुॼी सघंदे, केॾो वॾो दुकानु आहे। चए थो, काका तूं हाणे सिंधीअ खे धंधो करणु सेखारींदे। चई, सचो घी मां रखंदो ई न आहियां, इहे मुंहिंजी जोइ खे सचो घी खाइणो हो, इन करे मां इहो आइडिया पियो कयां। हाणे 200 रुपया कयो अथई, मां वठी करे घरु ॾेई ॾींदुमि, वञी करे मुंहिंजो कमु पूरो थियो।